नाज़रीन जी त असां हिन वक्त मौजूद आहियूं ठारू शाह जे थाणे आॾूं, जिथे जी सिंध महाज पारां सिंध जे सरकारी बेटनि ते वफ़ाक़ी हुकूमत जे कब्ज़नि ख़िलाफ़ 6 कलाकनि जी अलामती बुख हड़ताल कई वई आहे। जी सिंध महाज जी तरफ़ां, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जी शिरकत आहे। अचो त हिते हुननि अॻवाननि खां पुछंदासीं इन हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। साफ़ कंदड़नि जे आॾो ई दाही वेठा आहियूं त जेको बेटनि ते जेको कब्ज़ो कयो पंहिंजे बेटनि ते असीं ऐलान चऊं था सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जो हक़ु आहे। वफ़ाक़ जे तरफ़ां जेको आर्डिनेंस जारी करे ऐं बेटनि ते सिंध जे बेटनि ते कब्ज़ो कयो थो वञे, असीं इन अमल जे ख़िलाफ़ ही ठारू शाह में दोस्तनि तरफ़ां असांखे सॼो ऐं बुख हड़ताल ते पहुता आहियूं, वेठा आहियूं। त असीं इहो चऊं था, वाज़े ऐं चिटो चऊं था त जेसि ताईं सिंध ते कब्ज़ा रहंदा, जेसि ताईं सिंध जी हक़ तलफ़ी रहंदी, त असांजी जिदोजहद जारी रहंदी। ही ऑर्डिनेंस वापसि न वरिता विया त असां मजबूरन जेको आहे सो पंजाब या रोड ऐं रस्ता बंदि कंदासीं। असां चऊं था जेकॾहिं तव्हांखे नवां शहर इहे ॾियणा आहिनि त तव्हां सिंधी माण्हुनि खे ॾे ॾियो, सिंधी माण्हुनि खे मुस्तक़बिल कयो। उते 8 लख माहिर जेके पोरियो करे रोज़ मच्छी मारनि था, उहे मुतासिर थींदा ऐं उन सां सिंध जी गुरबत वधंदी, असांजे वसीलनि जी लुटमार थींदी। ऐं जेका बजट आहे 80% रेवेन्यू सिंध ॾिए थी, पर सिंध खे 5% बि नथो ॾिनो वञे। जेकॾहिं ही माण्हू बची 5% मां असांखां हिसो वठंदा त छा बचंदो सिंध जो। असां चऊं था सदारती ऑर्डिनेशन खे कैंसिल कयो वञे। ॿी सूरत में हीअ असांजी 6 कलाक जी पुरमन बुख हड़ताल आहे। सुभाणे असां ॿियो नओं ऐलान कंदासीं। सिंध हुकूमत बिटी पॉलिसी पई जेको आहे सो सिंधी अवाम सां विड़े। हिकिड़े तरफ़ चए पई त जेको आहे सो मां असां बेट सिंध खे न ॾींदासीं ऐं पाण उन्हनि खपाए छॾिया आहिनि। ॾिना पीपल्स पार्टी आहिनि, जंहिंजे लाइ गवर्नर जेको आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस कई त बाबा वफ़ा पीपल्स पार्टी असांखे ॾिना आहिनि। हींअर पीपल्स पार्टी ड्रामेबाज़ी थी करे। पीपल्स पार्टी सदाईं जॾहिं पीपल्स पार्टी हुकूमत आई आहे तॾहिं सिंध खे नुक़सानु पियो आहे ऐं अहिड़ियूं ड्रामेबाज़ियूं अॻे बि न, जीअं बिटो निज़ाम हुयो उन ही जेको आहे सो कयूं। ऐं हींअर जेको हिन सदारती ऑर्डिनेंस आहे इहो असां चऊं था त हिनखे जेको आहे सो ख़तमु कयो वञे ऐं सिंध जे बेटनि तां कब्ज़ा ख़तमु कया वञनि। वफ़ाक़ पारां जेको ऐलान कयो वियो आहे त सिंध जे बेटनि ते असां कुझु शहर ॾींदासीं, को वॾे माना कब्ज़े जो हुननि जो मनसूबो आहे जुड़ियल। ऐं पीपल्स पार्टीअ जी गेम खे बि असां हिकु नज़र सां सम्झूं था त पीपल्स पार्टीअ जो बि हिकिड़ो वॾो मुफ़ाद आहे हिन में। इहो मुफ़ाद असां सिंधी माण्हुनि खे अबोजन खे उहो हिकु बेवकूफ़ करे रहिया आहिनि। हींअर जेका वफ़ाक़ पारां ऐलान कयो वियो आहे, असां हिन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था। असांजा इहे पुरमन एहतिजाज आहिनि, जीअं इहो ऐलान वापसि न वरितो वियो त असां रोडनि ते अची वेंदासीं, सरापा एहतिजाज बणिजी वेंदासीं। ही हिकिड़ी बैन अल-अक़वामी साज़िश आहे। बेटनि ते कब्ज़ो इन में तारीख़ी पस मंज़र में असां ॾिसूं त 1940 जी करारदार मुताबिक़ सिंध उन में शामिल थी ख़ुदि मुख़्तियार रियासत जी हैसियत आहे, जंहिंखां पोइ ही फिरी करे हिन खे सूबनि जो दर्जो ॾिनऊं। पर कानून में इहो आहे त जेके बि समुंड जे अंदरि जेके बि बेटा आहिनि 24 किलोमीटर ताईं जेके बि इलाइक़ा आहिनि उहा सूबाई पंहिंजो इन कंट्रोल में हूंदा आहिनि ऐं उन रियासत जो हिसो आहिनि, उन खे रखणु खपनि। पर ही वफ़ाक़ी गवर्नमेंट ॾाढाई करे, दादागिरी बदमाशी करे ऐं उन्हनि ते बेटनि ते कब्ज़ो करे पंहिंजा माण्हू उते आबाद करण थी चाहे ऐं धारिया माण्हू यानी मुल्क खां ॿाहिरि जा जेके आहिनि चीनी ऐं ॿिया अंग्रेज़ वग़ैरह उते आबाद करे सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण थी चाहे। इन साज़िश जे ख़िलाफ़ सिंधी माण्हू सुजाग थिया आहिनि ऐं उहा ॻाल्हि सम्झनि था त इन ॻाल्हि जो असां एहतिजाज करे पंहिंजो रिकॉर्ड एहतिजाज कराए ऐं बैन अल-अक़वामी फोरम ताईं पहुचूं त ही ज़ुल्म ऐं ज़्यादती न थियणु खपे। इहो सिलसिलो हलंदो रहंदो। ही शुरूआत थी आहे ऐं इंशाअल्लाह इहो सिलसिलो हलंदो रहंदो जेसीं ताईं इन बेटनि तां वफ़ाक़ जेको आहे सो उतराए न थिए। हुननि इहो चयो आहे त सदाईं सिंध जी आवाम खे, सिंधियुनि माण्हुनि खे पीपल्स पार्टी लुटियो आहे ऐं जेको आहे सो कॾहिं बि सिंध जी का हक़ानियत जी ॻाल्हि न कई आहे। जॾहिं बि हुनखे वोट वठण जो वक़्तु ईंदो आहे त सिंध कार्ड यूज़ करे सिंधी आवाम खे पंहिंजो वोट वठी इक़्तिदार में ईंदी आहे, पर सदाईं सिंध जे लाइ हुननि मुखालफ़त कई आहे। हुननि आख़िरी इहो मुतालबो कयो जे वफ़ाक़ी हुकूमत बेटनि ते शहर अॾण वारा फ़ैसिला वापसि न वरिता त इहे एहतिजाज वधाए बुख हड़तालूं बि थींदियूं ऐं पंजाब वेंदड़ सभु रास्ता बंदि कया वेंदा। कैमरामैन राना रफ़ीक़ सां गॾु तनवीर कुरैशी, टाइम न्यूज़ ठारू शाह।